أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين। सूरह अहज़ाब सिपारो 22। तर्जुमो मुहम्मद अव्हां मां कंहिं बि मर्द जो वालिद न आहे, बल्कि अल्लाह जो अहिड़ो रसूल आहे जंहिंखां पोइ को बि नबी अची नथो सघे। मुहम्मद मिठो आहे ख़त्म रसुल, न ॿियो को नबी ईंदो मुरसिल खां बाद। ऐं हिंदुस्तानियो, तव्हां चओ था त आए लव मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न लिखो, उन्हनि ते केस दाख़िल कयो था। असां चऊं था त नबियनि में निर्वार आ मुस्तफ़ा, निगहदार निर्मल ऐं नूरुल हुदा। मुहम्मद तां घोरियां अबो ऐं अमा, संदन नाम नामी चुमियो पियो चुमा। असां चवंदासीं आए लव मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां लिखंदासीं आए लव मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दिल आहे मांदी ॾिसां हेकर मुहम्मद खे, लहन ग़म दिल तां ॾिसां हेकर मुहम्मद खे। तमन्ना बस इहा आहे त दम निकिरे कदम चुमंदे मुहम्मद मीर खे ॾिसंदे। जोड़े जोड़ जहान जी पाण कयाई परवाज़, हामी हादी हाशमी सरदारें सरदार। सुहें सहाबन सथ में मंझ मस्जिद मणियादार, चारई चङा चौधार हुआ हेकांदा हबीब सी। अहद अहमद पाण में विचां मीम फ़र्क़ आहे मुस्तग़रक़ आलम इन ई ॻाल्हि में। हिंदुस्तानियो, तव्हां भली केतिरो बि एफ़आईआरूं काटियो, असांजा सिर कटियो, पर असां आए लव मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदासीं। नंढा वॾा चवंदासीं, पोढ़ा पका चवंदासीं, मासूम ॿार बि चवंदा आए लव मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।